बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु चोॾहीं आर्मी पब्लिक ॿारनि उस्तादनि खे सलाम पेश करियूं था। अॼु जॾहिं ॿारनि खे क़त्ल कयो वियो, असांखे दहशतगर्दी न खपे, तालीम खपे, दहशतगर्दी न खपे। कौसर खां पोइ माशूक, तव्हां छा चवंदो पुटु? दहशतगर्दी न खपे, असांखे तालीम खपे। दहशतगर्दी ते दहशतगर्दी ते दहशतगर्दी ते दहशतगर्दन ते बि लानो, दहशतगर्दन ते दहशतगर्दन ते भी 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 दहशतगर्दन ते भी। शाबाश माशूक। कौसर, कौसर खां पोइ फाइजा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे पब्लिक स्कूल में अॼु जो वाक़ियो थियो हो। 2014 में 2014 में वाक़ियो थियो। इन बारे में थोरो आऊं ॻाल्हाईंदसि। पाण खे पब्लिक स्कूल जे ॿारनि खे पढ़ाइणो आहे, उन्हनि खे वधीक तालीम हासिल कराइणी आहे। जीअं हू पढ़ंदा त तीअं असां पढ़ंदा। शाबाश। कमल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सां त जंहिं ॿार 14 दिसंबर ते शहीद कयो 16 दिसंबर ते शहीद कयो हो, त मुंहिंजी गुज़ारिश आहे त उन्हनि ॿारनि लाइ पाण दुआ कयूं त सब दुआ गुरु। शाबाश। दुआ घुरूं त अल्लाह से उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जगह ॾे। आर्मी पब्लिक स्कूल जे ॿारनि खे अल्लाह साईं जन्नतुल फिरदौस में जगह ॾे। चओ आमीन। ऐं दहशतगर्दन ते लानत हुजे। दहशतगर्दन ते दहशतगर्दी मुर्दाबाद, दहशतगर्दी दहशतगर्दी। कार्तिक अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। My name is Kartik Kumar and my father name is Ramesh Kumar. अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि त दहशतगर्दी जे बारे में। असांखे दहशतगर्दी न खपे। जीअं त ॿार बि पढ़िया नंढा नंढा कदम खणी, तीअं असां पढ़ंदासीं ऐं पढ़ंदा रहंदासीं नंढा नंढा कदम खणी। दहशतगर्दन ते दहशतगर्दन ते दहशतगर्दन ते। असांजे स्कूल जा ॿारड़ा तव्हां ॾिसो ताईं पुरजोश आहिनि। 16 दिसंबर 2014 ते जेको दहशतगर्दन आर्मी पब्लिक स्कूल में दहशतगर्दी फैलाए 150 ॿारड़ा शहीद कया हुआ। उस्तादनि खे बि शहीद कयो वियो त जीअं तालीम ते वार कजे। पर तव्हां ॾिसो था त अॼु बि असांजा शागिर्दानियूं पुरजोश आहिनि ऐं दहशतगर्दी ते लानत ऐं तालीम ज़िंदाबाद, तालीम